सोना महबूब ने फरमाया तजे मदीनो शरीफ ॾिठो आहे वो जो दुनिया ते ॼाओ न जेके आशिक मदीने पाक खे ॾिसी न सघिया उन्हनि खे मदीने शरीफ जे ॾिसण जी हिकूण सिक आहे शाह भेटाई जहिड़ा आशिक उन्हनि मदीने शरीफ ताईं ज़ाहिरी न पहुता त इहे दुआऊं घुरंदा त मौला मदीनो ॾेखार पोइ भले ॿुधो अथव न नाथ पान अक्सर साईं जी वाई करदा मौला मदीनो ॾेखार पोइ भले जिन नाही ॾिठो उन्हनि खे हिकूण सिक आहे पर जेकी जवान मदीने शरीफ जी हाज़िरी ॾेई आया उन्हनि खे ॾहूं सीने में सिक आहे उहे ईअं कड़कंदा जीअं मच्छी पाणी खां ॿाहिरि निकिरंदी आहे त पाणी जे लाइ तड़पंदी आहे त वरी कॾहिं पाणी में दाख़िल थींदसि त जेकी ईमान वारा मोमिन आशिक मदीना मुनव्वरा में ज़ियारत करे मोटी आया आहिनि त उहे मच्छीअ वांगुरु तड़पंदा आहिनि त मौला वरी कॾहिं मदीने जी हाज़िरी